वेलकम बैक नाज़रीन। हिन वक्त असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे सीनियर तजनिगार एंकर पर्सन इम्तियाज़ मीर साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर ही सेनेट इलेक्शन हली रही है जेको सो कुछ ही देर में नतीजा पधरा थींदा, इनखे कीअं पिया ॾिसो? पहिरीं ॻाल्हि त सीक्रेट बैलेटिंग जेकी हूंदी आहे उनखे जेको आहे प्रिडिक्ट करणु ॾाढी मुश्किल हूंदो आहे। इहे अनप्रिडिक्टेबल हूंदियूं आहिनि। पर हाणे गवर्नमेंट जूं जेके बयानात आया आहिनि ऐं जेके गवर्नमेंट जेके चवंदा आहिनि जेके ग़लतियूं करे रही आहे, सभ खां पहिरियां त हिकु लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो हुयो पंहिंजो शिबली फराज़ साहब तो जेके चयो हुयो त असां हर हरबा इस्तेमालु कंदा, एनी मीन्स असां इस्तेमालु करे असां इलेक्शन खटींदासीं। उन मां साफ़ ज़ाहिर हो त गवर्नमेंट जेको आहे बौखलाहट जो शिकार आहे। अॼु जीअं त कैमराऊं लॻल, तव्हां ॻुझूं कैमराऊं ॾिठियूं, इन मां बि साफ़ ज़ाहिर आहे। गवर्नमेंट जेके बि कोशिशूं कयूं आहिनि उन मां इहो लॻे थो त उहे एनी मीन्स इस्तेमालु करे गवर्नमेंट जेकी आहे इलेक्शन खटणु चाहे थी। सर जी ही तव्हां चओ पिया शिबली फराज़ जेको बयानु ॾिनो हुयो त हर हरबो इस्तेमालु कंदासीं, उन खां पोइ जेके पीटीआई अॻवान आहिनि शेख रशीद ऐं ॿिया बि जेके पीटीआई अॻवान हुआ उन्हनि बि इहे बयानु ॾिना आहिनि त असां पुरएतमाद आहियूं ऐं असां ई खटींदासीं। तव्हांखे पाण ख़बर हुजे त गिलानी साहब जॾहिं इलेक्शन हुई उन महिल शेख रशीद साहब हुजे, जेके बि वज़ीर हुजनि, उहे वॾा ओवर कॉन्फिडेंट हुया। इलेक्शन उहा ई हुई, उन खां पोइ जेको वोट ऑफ कॉन्फिडेंस हो उहा इलेक्शन न हुई जी। हाणे बि इलेक्शन आहे, हिन वक़्तु बि इलेक्शन आहे और हिन वक़्तु बि गवर्नमेंट जा माण्हू इहे ई बयानु ॾेई रहिया आहिनि। हिकिड़ो ॿियो मां तव्हांखे बयानु ॾियां, एजाज़ चौधरी साहब आहिनि जो मरकज़ी रहनुमा आहे, हुन त एतिरे ताईं चयो आहे त असां माण्हुनि खे क़ुरान ते हलफ़ वरितो आहे, माना क़ुरान जो कसम ॾिनो आहे सेनेटर्स खे, पर उन सां गॾु इहो चए थो उन पंहिंजी मर्ज़ी सां कयो आहे। सर उन वक़्तु त इहा सिचुएशन बीठल हुई न त हुकूमत वटि वो वोट वधीक हुया, पर हुकूमत उन वक़्तु कंफ्यूज़ हुई। हिन वक़्तु जेके हुकूमत वटि वोट घटि आहिनि, हुकूमत पुरएतमाद आहे। तव्हां सही था चओ त मेजॉरिटी ऐं माइनॉरिटी आहे। हाणे ख़ान साहब जेको वज़ीर आज़म आहे उहो पाण चए थो त उहो पाण चवंदो आहे त असां हॉर्स ट्रेडिंग कोन कंदा आहियूं, शफ़ाफ़ियत चऊं था, पर इहो चवण जी हद ताईं आहे। जेके गवर्नमेंट सां गॾु आहिनि उहे ईमानदार आहिनि, जेके हुन धर्म में आहिनि उहे करप्ट आहिनि। गिलानी साहब खटे थो त हराम आहे, जेकॾहिं संजरानी साहब खटींदो त उहो हिलाल आहे। हे जेकॾहिं हॉर्स ट्रेडिंग करनि त सही आहे, जेकॾहिं हो करनि त ग़लति आहे। इहो ॿिटो मयार आहे, डबल स्टैंडर्ड आहे ॿिन्ही तरीक़े सां। वोट ऑफ कॉन्फिडेंस बि जॾहिं वरितो वियो, दबाव हुयो, प्रेशर हुयो। पाण वज़ीर आज़म चए पियो 16-17 माण्हू जेके आहिनि उन पंहिंजो ज़मीर विकितो आहे, उन वोट विकितो आहे, पर उन खे वोट ऑफ कॉन्फिडेंस वरितो वियो। उहो ई प्रेशर जेको विधो वियो उन ते अॼु ताईं तव्हांखे ख़ामोशी नज़र आई। हिन वक़्तु बि जीअं त पाण चयो त हिन वक़्तु बि मेजॉरिटी में हो आहिनि, पर हाणे बि सॼा हरबा इस्तेमालु था कया वञनि। इन हद ताईं संजा जे हिन सादिक संजरानी साहब इलाही चयो अथऊं हे रियासत मेरे साथ टेलीफोन लाइन ते आहे मसूद रज़ा साहब, सीनियर एंकर पर्सन, सीनियर जर्नलिस्ट। मसूद रज़ा साहब, मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। मसूद रज़ा साहब, आपको आवाज आ रही है? जी जी सलाम। मसूद रज़ा साहब, किस तरह देख रहे हैं, एक कांटे का मुकाबला है, किस तरह देख रहे हैं? दोनों तरफ से एक तो कहा जा रहा है कि हम जीतेंगे, आप किस तरह देख रहे हैं इसको सर? जी बहुत क्लोज मुकाबला है और यकीनी तौर पर हुकूमत की पूरी कोशिश है और अपोजिशन के तो नंबर्स ही पूरे, मगर देखना होगा कि आज उसूल जीतते हैं, कानून जीतता है या बेउसूली जीतती है। आज एक तरफ तमाम दावे हैं, बातें हैं, बेईमानी रोकने के दावे हैं, आज बेईमानी होती है या नहीं होती, आज ज़मीर को क्या नाम दिया जाता है जो हमेशा खुफिया बैलेट के वक्त जिंदा हो जाता है। तो आज देखना है, सब इंतजार में, पूरी कौम इंतजार में कि कैसे इलेक्शंस होती हैं। और अगर वही सब कुछ हुआ जो पहले होता रहा है खुफिया बैलेट में और अक्सरियत जो है वो हार जाती है और अक़लियत जीत जाती है, तो फिर हमें समझना होगा कि नहीं, जिस तब्दीली का हम इंतजार कर रहे थे वो तब्दीली शायद अभी नहीं आई। सर वो शफाफियत के दावे, वो हॉर्स ट्रेडिंग जिस तरह खान साहब ने, प्राइम मिनिस्टर ने कहा था, फिर वो कहा मेजॉरिटी में तो अपोजिशन है सर। बिल्कुल ऐसा ही है, बिल्कुल आप दुरुस्त कह रही, मगर देखिए जब ये खुफिया बैलेट होता है और इसमें दावे किए जाते हैं, अभी ऑपोजिशन ने बहुत गहरी चोट खाई है। जो कुछ उसके साथ हुआ है
इलेक्शन में। जी सर। ठीक है, नंबर्स पूरे नहीं थे उसके वहां पर भी, और यूसुफ रजा गिलानी को जीत जाना था, मगर बहुत क्लोज मुकाबला था। और अब तो खैर बिल्कुल ही भी नंबर पूरे नहीं है, मगर वहां पर पैसा चला, वहां पर हमने वीडियोस भी देखी, सब कुछ देखा। अब अवाम में जो एक राय कायम हो गई है कि हुकूमत अक्सरियत खो चुकी है, अब वो उसका बदला लेना है। आपने देखा होगा कि शिबली फराज साहब ने जो कुछ कहा और फिर दूसरे दिन उसे कवर किया। पहले दिन उन्होंने कहा कि हम हर ऑप्शन इस्तेमाल करेंगे, और फिर दूसरे दिन उसमें उन्होंने इजाफा किया कि आइन का, कानून का और जमहूरी तरीकों का। मगर सबको पता है कि उन्होंने क्या कहा था। अब देखना है कि उन्होंने तो कहा था, लेकिन इमरान खान साहब ने क्या जवाब दिया। क्या ये इमरान खान की भी मंशा है कि ऐसा हो? अगर ऐसा होता है तो फिर यकीनी तौर पर हम समझेंगे कि वही पुराना पाकिस्तान जिसमें हम जिंदा हैं। मसूद रजा साहब, जिस तरह का तासुर गवर्नमेंट ने दिया है कि संजरानी साहब जो है रियासत के जो है ना कैंडिडेट है, ये तो गलत है, इदारों को घसीटा नहीं जा रहा। भाई रियासत के कैंडिडेट का क्या मतलब है? रियासत तो पाकिस्तान है। ठीक है, अगर वो किसी मखसूस इदारे की तरफ इशारा कर रहे हैं तो हर इदारा एक रियासत का इदारा है, कोई इदारा रियासत नहीं है। तो रियासत का उम्मीदवार तो कौन हो सकता है? भाई एक हुकूमत है, एक ऑपोजिशन है, तो एक तो उनका ये कहना ही गलत है। दूसरा ये कि अगर वो ये तासुर दे रहे हैं तो इसमें खुद इदारों को सोचना चाहिए, जो बार बार ये कह रहे हैं कि हमें सियासत में ना घसीटा जाए, हमारा सियासत से कोई ताल्लुक नहीं है। तो उनको जवाब देना चाहिए इस पर कि ये इस बात का मतलब क्या है, कहाँ किया जा रहा है, किसको ये मैसेज दिया जा रहा है, किसको ये पैगाम दिया जा रहा है। लोगों को डराया तो नहीं, धमकाया तो नहीं जा रहा। तो फिर अगर किसी इदारे की तरफ इशारा है और वो समझ रहा है तो उसको जवाब देना चाहिए इसका। सर, आज जिस तरह खुफिया कैमरा आपके सामने, जिस तरह आपको पता है कि एजाज चौधरी साहब मरकजी रहनुमा है पीटीआई के, उन्होंने ये तस्दीक की है कि कुरान पे हलफ लिया गया है सेनेटर से, क्या कहेंगे इसके ऊपर? हर दफा होता है, आप मुझसे बेहतर जानती हैं इम्तियाज़ी, आप माशाल्लाह सारी चीजों से वाकिफ हैं कि जब भी इलेक्शन होते हैं, सेनेट के इलेक्शन हो या इस तरह के दीगर मामलात हों, तो हर दौर में ऐसा हुआ है कि हलफ लेने की कोशिश की जाती है। और ये भी खबरें हैं कि कुछ सेनेटर्स ने हलफ लेने से इनकार भी किया कि हम हलफ नहीं लेते। ये अब अपने एतमाद की बात है कि वो अपने लोगों पर कितना एतबार करते हैं, कितना एतमाद करते हैं। हो सकता है ये मामला ऑपोजिशन की तरफ भी हुआ हो सकता है ये हुकूमत की तरफ भी हुआ हो सकता है नहीं हुआ हो, कुछ लोगों ने ना किया, लेकिन ये हमें पता है कि ऐसा होता रहा है। शेख रशीद साहब कई मरतबा इस बात का एतराफ कर चुके हैं कि जी मैं हज पर भी लेके गया, उम्रे पर लेके गया, ज़ियारतों पर लेकर गया, और वहां जाकर मैंने वादे लिए। नवाज शरीफ साहब कहाँ कहाँ लेके गए, वहां वादे किए। तो ये हलफ की तारीख, कुरान पर हाथ रख के वादा लेने की तारीख ये इस तरह के इलेक्शन से बड़ी आम रही है। तो मुझे हैरत नहीं हुई ये सुनकर। अच्छा, इस दफा भी कोशिश मसूद रजा साहब, मुझे ये बताइएगा, ये जो अभी हिडन कैमरास वाला मामला सामने आया है, तो उसमें अगर हुकूमत की कोई इन्वॉल्वमेंट नजर आती है तो आपको क्या लगता है, हुकूमत के खिलाफ कोई कार्रवाई होगी, हुकूमत रहेगी या नहीं? देखिए, ये जो आप यकीन तौर पर इस वीडियो की बात करेंगी जो इलेक्शन के वक्त यूसुफ रजा गिलानी साहब की साहबजादे की वीडियो सामने आई, ये सीसीटीवी कैमरास जो लगे थे उसकी बात कर रही? जी जी, लाइन ड्रॉप हुई, लाइन ड्रॉप हुई। ठीक है मसूद रजा साहब, शुक्रिया आपका। गाल जेकी थी गवर्नमेंट जेकी अंडर प्रेशर में आ, गवर्नमेंट जेकी आहे गलतियुनि ते गलतियूं करे थी, ऐं गवर्नमेंट जेकी आहे जेकी शिकस्त आई पंहिंजी यूसुफ रजा गिलानी साहब जी न, उहा हिकिड़ी तारीख़ी शिकस्त। इम्तियाज़ मीर साहब, हिते त हिकु इहो सवाल बि उथे थो न त ही जेको सादिक संजरानी साहब आहिनि, इहे गवर्नमेंट जा न आहिनि, इहे इतिहादी आहिनि, त गवर्नमेंट पंहिंजे मेंबर्स खे छॾे सादिक संजरानी खे छो चूज़ कयो? उन्हनि खे पंहिंजे मेंबर्स ते यकीन आहे? वॾे में वॾो सबबु इहो आहे त उनखे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे, ऐं उहो इन सपोर्ट सां अॻु में बि शिक खटे आयो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि त पीपल्स पार्टी जी बि उनखे अॻु में सपोर्ट हुई, ज़रदारी साहब जी बि उनखे सपोर्ट हुई। इन जे करे त हुनखे मज़बूत उम्मीदवार सम्झी करे
हुनखे PTI सपोर्ट करे थी ऐं PTI हुनखे पंहिंजो सम्झी करे सपोर्ट करे थी त हे ॿियो दफ़ो शिकस्त। हिकिड़ी ॿी तव्हांखे ॻाल्हि यादि हूंदी, तव्हां बि हिन ते प्रोग्राम कंदा था अचो, त हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे अदम एतमाद जी तहरीक पीपल्स पार्टी बि आंदी हुई, तव्हांखे यादि हुजे, और अपोज़िशन वटि जेको हुया मेंबर घणा हुया, पर अदम एतमाद जी तहरीक बि नाकाम साबित थी, और नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा सेनेटर्स बि जेको आहे ख़िलाफ़ थी विया, उहा बि नाकाम थी आहे। गवर्नमेंट खे उहो बि ज़हन में हुयो, त इन जे करे हुननि चयो त वरी शिकस्त जेकी आहे अपोज़िशन खे ईंदी, इन जे करे हे कैंडिडेट आहे, इन जे करे गवर्नमेंट हिनखे बि सपोर्ट करे थी ऐं गवर्नमेंट हिनखे पंहिंजो सम्झे थी। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, अॼु तव्हांखे हिकिड़ी सुहेल सांगी साहब असां हिते आहे, एनालिस्ट आहिनि, जर्नलिस्ट आहिनि। सुहेल साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। सुहेल साहब जी जी सर, तव्हांखे आवाज़ अचे थो सर? हा हा सुहेल साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त अॼु सख़्तु मुक़ाबिलो आहे, कांटे जो मुक़ाबिलो आहे, ॿिन्ही तरफ़ों ॿई धुरियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करनि थियूं। गवर्नमेंट त शफ़ाफ़ियत जी दावा करे थी, लेकिन गवर्नमेंट जी तारीख़ तव्हांजे साम्हूं आहे त ख़रीदो फ़रोख़्त उन बि जहांगीर तरीन साहब जे दौर खां वठी करे कयो। अॼु कीअं था ॾिसो, तव्हांजो पंहिंजो तज़ियो, पंहिंजो एक्सपीरियंस छा थो चए अॼु जी इलेक्शन जे बारे में? अॼु जी इलेक्शन में हिनखे तव्हां कांटे जो मुक़ाबिलो चओ था, इहो त को अहिड़े क़िस्म जी को प्रैक्टिकल शइ आहे कोन, छाकाणि जो जेकॾहिं शफ़ाफ़ चूंडूं थियनि थियूं त पोइ त साईं सिधी ॻाल्हि आहे त हुकूमती धुर वटि 47 मेंबर आहिनि, जेको सरकारी धुर आहे उन वटि 52 मेंबर आहिनि, त पोइ त हिते फ़ैसिलो त थियल आहे। हाणे सिर्फ़ु उन सूरत में इहो थी सघे थो जंहिं सूरत में ही जेका हुकूमती धुर आहे उहा अपोज़िशन जे किन माण्हुनि खे कंहिं प्रेशर जे करे, कंहिं पुल जे करे ऐं कंहिं दबाव जे करे, कंहिं कशिश जे ज़रिए पाण न छिके सघे थो, उहो त थी सघे थो। न त पोइ उहो जेके न आहे त पोइ हिकिड़ो शफ़ाफ़ नमूने सां जेके चूंडूं थींदियूं आहिनि उन में त अपोज़िशन जो कैंडिडेट आहे यूसुफ रज़ा गीलानी, उहो त खटे थो। त बाक़ी अॼु जेका सुबुह खां जेका सूरत हाल साम्हूं आई, जेको मीडिया ते अचे पई, त उते गुजियूं कैमराऊं लॻाए पयूं ऐं उनखां पोइ जेको आहे सो सॼो उनते चयूं त इंक्वायरी था करियूं। पीपल्स पार्टी चवे थी त असां जेको आहे सो इलेक्शन कमीशन ॾे वेंदासीं हिन मामले खे। इहे सभु शयूं साम्हूं आयूं आहिनि। अच्छा, ॿिए पासे इहा बि शइ आई आहे त जी मरियम नवाज़ चवे पई त भई उनखे इहो चयो वियो आहे त भई वी विल स्मैश यू, असीं तोखे जेको आहे सफ़ा ऐं घोर घोर करे छॾींदासीं, चिबाटे छॾींदासीं। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि त उन मां लॻे थो त हिकिड़ो दबाव त आहे। ऐं ॿिए तरफ़ इहो जेको सुबुह वारो कैमरान वारो मामिलो थियो, जंहिंजे लाइ इहो ई चयो थो वञे त उन में सेनेट जी सेक्रेटरीट इन्वॉल्व थी सघे थी, या पोइ हुकूमत जा जेके इदारा आहिनि हुकूमत इन्वॉल्व थी सघे थी। त उहो इन जे करे हिकिड़ो शकी मामिलो बीठो आहे। अदरवाइज़ त इन में को बाक़ाइदा को वॾो मुक़ाबिलो त इन में आहे। सही सर, तव्हांखे लॻे थो त माज़ी जा बि तव्हां इलेक्शन ॾिठा आहिनि, हाणे बि जीअं तव्हां चओ था जेकॾहिं शफ़ाफ़ियत हुजे त नंबर्स गेम्स वॾा क्लियर आहिनि। इहे नंबर्स गेम जॾहिं जेको आहे तहरीक अदम एतमाद जेको आहे संजरानी साहब जे ख़िलाफ़ आहे, उन महिल बि इहे नंबर्स गेम्स वॾा क्लियर आहे, पर पोइ बि संजरानी साहब बची वियो हुयो। हाणे मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसो था सिचुएशन त उन खां बि वधीक ख़राबु आहे। हाणे सर ॾिसो, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस हिकिड़ी अलॻि शइ आहे। उन में इहो हूंदो आहे त तव्हां हिकिड़े जेको सिटिंग पोज़ीशन ते माण्हू आहे उनखे हटाइणु चाहियो था, कंहिं माण्हू खे नए सिरे सां चूंडणु उहो बिल्कुलु हिकिड़ो अलॻि शइ आहे। सही। हा, बाक़ी इहो आहे त उन वक़्तु इलाही सारियूं जेके आहिनि से जेके हींअर अपोज़िशन जमातूं आहिनि उन्हनि हिकिड़ी गड़बड़ कई हुई, जंहिंजे लाइ हिन भेरे बिलाल भुट्टो बि चयो आहे ऐं मरियम नवाज़ बि चयो आहे त भई असांखे इन सॼे माज़ी वारे इन सॼे तजुर्बे मां हुननि त सॼी जेका ॻाल्हि कई पई उहा कई पई त जॾहिं चार्टर ऑफ डेमोक्रेसी थियो हुयो उन खां वठी पोइ जेको जेको मामिलो हलियो 2018 ताईं जो, त उन सॼे में जेको आहे उन्हनि सभिनी वाक्यनि जो चयो असां जाइज़ो वरितो आहे, असां खां ग़लतियूं थियूं आहिनि, जंहिंजे करे जमहूरियत ऐं पार्लियामेंट ऐं सियासत मुल्क में कमज़ोर थी आहे। त उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे। ऐं सम्झां थो त उहे हाणे इन ॻाल्हि खां चङी तरह वाक़ुफ़ आहिनि ऐं इन ॻाल्हि जी गुंजाइश न आहे त साॻियुनि ग़लतियुनि खे दोहरायो वञे। सही सर, सही, वॾी महिरबानी सर, तव्हां टाइम ॾियण जी वॾी महिरबानी सर। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चूंड अमल मुकमल थी वियो आहे। कुझु ई देरि में नतीजा पधिरा कया वेंदा।
नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चूंड अमल मुकमल थी वियो आहे। वोटनि जी ॻणप हिन वक़्तु जारी आहे। कुझु ई देरि में नतीजा पधिरा कया वेंदा। अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त सेनेट इलेक्शन हलंदड़ हुई जंहिंजो चूंड अमल मुकमल थी वियो आहे। कुझु ई देरि में नतीजा पधिरा कया वेंदा। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेनेट चेयरमैन चूंडिजी वञण खां पोइ जेको नओं सेनेट चेयरमैन हूंदो उहो डिप्टी चेयरमैन जी चूंड कराईंदो। हिन वक़्तु सेनेट चेयरमैन डिप्टी चेयरमैन लाइ ख़ासि इजलास हलंदड़ हुयो जेको मुकमल थी चुको आहे। हिन वक़्तु ॻणप जो अमल जारी आहे। कुझु ई देरि में नतीजा पधिरा कया वेंदा जंहिंखां पोइ नओं सेनेट चेयरमैन डिप्टी चेयरमैन जी चूंड कराईंदो। जी नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन लाइ ख़ासि इजलास हलंदड़ हो। टेलीफोन लाइन ते मोहतरम जनाब शुआब ओस्तो साहब आहिनि, कानूनदान आहिनि, कॉलमनिस्ट आहिनि, राइटर आहिनि। सर मां तव्हांखे वेलकम चवां थो पंहिंजी ट्रांसमिशन्स में। सर आवाज़ अचे थो शुआब ओस्तो साहब? जी जी अचे। सर कीअं ॾिसो था सर अॼु जो सॼो ॾींहुं तव्हांजे साम्हूं आहे, इलेक्शन आहे, ॿिन्ही तरफ़ां दावा बि आहे। शुआब साहब तव्हां सॼी इलेक्शन खे कीअं ॾिसो था? जीअं त गवर्नमेंट ते वॾो इल्ज़ाम आहे त खुफ़िया कैमराऊं बि साम्हूं आयूं आहिनि, कीअं था सभु ॾिसो हिनखे? हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असां त हाणे सिर्फ़ु शाम ग़रीबा ई करे ॾिसूं था शयुनि खे, छो त किथां बि का असांखे रोशनीअ जी किरण नज़र कोन थी अचे। इमरान ख़ान साहब जा जेके दावा हुया, वॾी वॾियूं ॻाल्हियूं हुयूं, ईमानदारी जूं, साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थियूं ऐं बहितर हुक्मरानीअ जूं, ग़रीब ग़ुरबे जे लाइ रोज़गार जूं, एतिरो वॾो दीवारपुणो निकितो आहे। हिन सॼे इलेक्शन जे प्रोसेस में ज़रदारी साहब जी जेका इन्हनि मां सियाणप आहे उहा नज़र अचे थी त नवाज़ शरीफ़ ऐं PTI जे हिन टेंशन में पीपुल्स पार्टी तमामु सुठो खेॾियो आहे। पीपुल्स पार्टीअ में तमामु वॾी जेको आहे सो में फतह हासिल कई आहे। उन्हनि पंहिंजो माण्हू खटायो आहे। उन खां पोइ वॾे मोड़ जेको कमु थियो आहे त हुननि हिकु तरफ़ PMLN खे इस्टेब्लिशमेंट जे लाइ नाक़ाबिले क़बूल बणाए छॾियो आहे ऐं ॿिए तरफ़ PTI खे हुननि बिल्कुलु उघाड़ो करे छॾियो आहे। सही सही। तो इहो हिकिड़ो तमामु वॾो मां सम्झां थो गेम आहे जंहिंमें ज़रदारी साहब यकीनन वाकई वॾी महारत सां खेॾियो आहे। हिकु तक असां चइबो आहे न ॿ शिकार कया अथई त PMLN हाणे इस्टेब्लिशमेंट सां डायरेक्ट टकराव में आहे। PMLN थी चवे त इस्टेब्लिशमेंट त असांजा वोट खारे रही आहे, असांखे सुनी पियो अचनि। ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी थी चवे त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, असांखे अहिड़ी का ख़बर कोन्हे, इस्टेब्लिशमेंट ते न्यूट्रल आहे। तो इन मां साफ़ ज़ाहिर आहे त हू पंहिंजी गेम था खेॾनि, उहो था ज़ाहिर करणु चाहिनि त बाबा न इस्टेब्लिशमेंट असां सां ठीकु आहे, पर PMLN सां जेको आहे न आहे ठहियल आहे। ॿिए तरफ़ हुननि जेका सूरत हाल तव्हां ॾिठो। ठीक है शाहब ओस्तो साहब, वॾी महिरबानी अव्हांजी वक़्तु ॾियण लाइ। जी नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन लाइ ख़ासि इजलास हलंदड़ हो जेको हिन वक़्तु ख़तमु थी चुको आहे। इम्तियाज़ मीर साहब, वॾी महिरबानी अव्हांजी स्टूडियो में ज्वाइन करण लाइ। नाज़रीन इन सां गॾु ख़बरुनि जो सिलसिलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरी अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़।